अस्सलाम वालेकुम। तहां सभिनी खे ईद जी मुबारक। खुदा ताला हुजूर पाक जे सदक़े में तहांजी इबादत, रोज़ा, नमाज कबूल फरमाए। खुदा ताला पंहिंजे हबीब जे सदक़े में तहांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। तहांखे हर आफ़त, आज़माइश, तकलीफ़ खां पनाह में रखे। खुदा ताला तहांजी औलाद के, माइटुनि के, पाकिस्तान जी कौम के पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे। तहां हमेशा हर नमाज में दरगाह जमायत पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशा दुआ गो रहो, दुआ कंदा रहो। तहांखे यादि हूंदो मां काफ़ी वक़्त खां पंहिंजे वास्तेदारनि खे, दोस्तनि खे, जमायत खे चवंदो आहियो आहियां जो तयारी कयो, महांगाई अचे पई, तव्हां सोचे नथा सघो। अॼु तव्हां ॾिसो महांगाई जी छा पोज़ीशन आहे, इहो मां तव्हांखे काफ़ी वक़्त खां ॿुधाईंदो आहियो आहियां। अञा बि महांगाई अचे ईअं। खुदा तव्हांखे हिम्मत ॾे, इन जो मुक़ाबिलो करे सघो। तव्हां हमेशा जो बि तव्हांजी आमदनी आहे उन मां पंहिंजी औलाद जी पढ़ाई जे लाइ थोरो घणो पंहिंजो सिहत जे लाइ हमेशा बचाए रखंदा कयो, छो जो वक़्तु तव्हांखे कमु अची सघे। ऐं मां पंहिंजो जमायत खे हमेशा इहो बि चवंदो आहियो आहियां, जेतिरो थी सघे माल धारियो, बकरी हुजे, ॻऊं हुजे, इन में बरकत आहे। ज़मींदारी खां वधीक तव्हांखे माल कमाए ॾींदो। ज़मींदारी में तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे कॾहिं पाणी मिले थो, कॾहिं नथो मिले। ऐं जो आईंदा वक़्तु अचे पियो, मुस्तक़बिल जंहिं वटि माल हूंदो उहो सुखी रहंदो, वधीक बहितर ज़िंदगी गुज़ारे सघंदो। तव्हां हमेशा पंहिंजे पाड़े वारनि जो इज़त ऐं मोहबत सां पेश अचो। पंहिंजी ॿारनि जी तालीम ते तवजो ॾियो, छो जो तालीम आहे त अॻिते ज़िंदगी आसान थींदी। मुस्तक़बिल में तालीम जंहिं वटि आहे उहो सुखी रहंदो, छो जो अॼु ॾाढो गुज़ारे वियो पीउ खे मिल्कियत आई, पीउ गुज़ारे वियो ॿारनि में तक़सीम थी वई। जॾहिं तव्हांजी मिल्कियत तक़सीम थी थींदी वञे त उन ते केतिरो वक़्तु तव्हां उमेद लॻाए वेहंदव। ज़मींदारी खां अलावा बि तव्हां वटि हुनर हुजे, तव्हां माल धारियो ऐं पोइ वण तव्हां ज़रूरु पंहिंजे औताक में, घर में लॻायो। हिकिड़ो निम जो, ॿियो संझांदड़ो, इहो ॿ वण आहिनि, तव्हां हमेशा तव्हांजे घर में, औताक में हुजनि। हे जो ॿ वण आहिनि, इन जा तमामु वॾा फ़ाइदा आहिनि। इहो तव्हां पंहिंजे बनी ते, औताक ते, घरनि में ज़रूरु पोखियो, निम ऐं संझांदड़ो। इन खे निम जे बारे में त हिते मां सम्झां थो काफ़ी माण्हुनि खे ख़बर बि न हूंदी। निम जा अगरि पन, जीअं बबुर जा पन छांग करे माल खे ॾिबो आहे, निम जा पन अगरि तव्हां ॾियो, माल खीर बि वधाए थो ऐं कोई जरासीम आहिनि या पेट जा कीड़ा आहिनि, उन सां कीड़ा बि मरी था वञनि।
निम ज़रूरु हुजे। छो जॾहिं असां नंढा हुआसीं कोई ख़ारिश थींदी हुई या खल ते कोई दाणा निकिरी ईंदा त निम जे पता पाणी में उॿारे करे उन सां बदन ते विझंदासीं पाणी त उन सां असांखे फ़ाइदो थी वेंदो। ऐं संझांदो अहिड़ो वण आहे जंहिंखे तव्हां भाॼी सब्ज़ी करे बि खाए था सघो ऐं माल खे खारायो त ख़ुदा जी तरफ़ां उन में एतिरी ताक़त आहे जो तव्हांजो जानवर खीर वधाए थो वञे, वज़न वधाए थो वञे। जानवर खां अलावा इंसान बि खाई थो सघे। ॿ वण तव्हां ज़रूरु पोखियो। ख़ुदा ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। हमेशह नमाज़ खां पोइ मग़रिब जी ज़िक्र करे, सलाह शरीफ़ पढ़ी, दुरूद पढ़ी ज़िक्र कयो। जमायत दरगाह पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ करो। ख़ुदा तव्हांखे कामयाबी अता फरमाईंदो। ख़ुदा तव्हांजी रहनुमाई कंदो। ऐं वापसी में तमामु ख़्याल सां वञिजो। गाॾी भॼाइण जी काई ज़रूरत न आहे, आराम सां वञिजो। ऐं ॻोठ वञी माइटनि खे मुंहिंजा सलाम चइजो। हमारी रहनुमाई फरमाए मेरे परवरदिगार। हमें हर आज़माइश तकलीफ जो इधर बीमार हो ला इलाहा इल्लल्लाह।